नाज़रीन, मलाहन जो आलमी ॾिहाड़े जे हवाले सां सिंध मलाह फोरम चूंडको तालका नारा जे अॻुवाणनि तरफ़ां तक़रीब कोठाई वई। उन हवाले सां पेश आहे सिकंदराबाद मां आदम अली अबू फोटो जी 21 नवंबर मलाह क़ौम जे सक़ाफ़ती ॾहाड़ो मल्हाइण जे सिलसिले में चूंडको मलाह महला में गॾिजाणी तक़रीब कोठाई वई, जिथे मलाह फोरम जे तालके नारो जे अॻुवाणनि मेहरान टीवीअ सां पंहिंजा ख़्यालात कुझु हिन रीत वंडिया। जीअं त अॼु असां 21 नवंबर असांजो हिकिड़ो ईद जो ॾींहुं आहे मलाह क़ौम जे लाइ, जो उन लाइ अॼु असां मीटिंग कराई त कीअं असां उनखे सेपरेट की वञूं कयूं, अञा प्रोग्राम रखियल आहे नौशर फिरोज़, उन लाइ गॾिजाणी कई आहे मलाह फोरम तालको नारो जी। सो असां गॾु थिया आहियूं। इंशाअल्लाह असां इन ॾींहं खे हिकिड़ो तमामु ईद वांगुरु करे मल्हाईंदा आहियूं। असां लाइ ईद जो ॾींहुं आहे। जीअं त 21 नवंबर 2025 ते जेको नौशोरो फिरोज़ में प्रोग्राम रिथियो वियो आहे, उन ई हवाले सां अॼु असां तालको नारो जे मलाह फोरम जे तरफ़ां इहा मीटिंग कोठाई अथई, जंहिंमें हितां असां इंशाअल्लाह सवें गाॾियुनि जे काफ़िले सां पहुचंदासीं। असां पंहिंजो जेको आलमी ॾींहुं आहे उहो ईद वांगुरु मल्हाईंदासीं इंशाअल्लाह। मलाह फोरम यानी कि सॼा मलाह बिरादरी मलाह क़ौम जो मलाह मीर बरमान जो आलमी ॾींहुं आहे 21 नवंबर। उन जे हवाले सां अॼु हिकिड़ी गॾिजाणी थी गुज़री नारा तालके खां, ऐं जंहिंजी क़यादत उस्ताद मोहम्मद मिठल मलाह करे रहियो आहे। ऐं आला क़यादत जे असां इन हुकुम खे लबेक चई करे इंशाअल्लाह 21 नवंबर ते हितां सवन गाॾियुनि जी काफ़िलो निकिरंदो, जेको असांजो क़ौमी काज आहे। हालांकि असांजो साल में जेको असांजी पूरी दुनिया में आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे, उनखे मल्हाइण लाइ नौशरो फिरोज़ रवाना थींदासीं इंशाअल्लाह। अॼु जेको इहो असांजो इजलास थियो आहे साईं उस्ताद मोहम्मद मिठल मलाह साहब जन जी अॻुवाणी में, त जेको 21 नवंबर आलमी ॾींहुं आहे मलाह बिरादरीअ जो मल्हाइण जे लाइ जेको नौशर फिरोज़ में रखियल आहे, इंशाअल्लाह साईं जी अॻुवाणी में तालके नारे मां हज़ारे गाॾियुनि जो काफ़िलो जेको आहे हिन में शिरकत कंदो। अॼु असां चूंडको सिटी में गॾु थिया आहियूं वर्किंग कमेटी चेयरमैन सिंध मलाह फोरम उस्ताद मोहम्मद मिठल मलाह जी सरबराहीअ में, जंहिंजो हिकिड़ो मक़सदु हुयो त जेको 21 नवंबर आलमी ॾींहुं आहे मलाहन जो, उन हवाले सां असांजो हिकिड़ो प्रोग्राम रथियल आहे नौशरो फिरोज़ में, जेको इंशाअल्लाह सुठे नमूने असां पंहिंजे उन क़ौमी काज में शामिल थियण लाइ रवाना थींदासीं। दुनिया खे था ॾिसूं त दुनिया जेको आहे 3 हिसा पाणी आहे, 1 हिसो ख़ुश्की आहे। इन 3 हिसे पाणीअ में बि जेके इंसान रहंदा सभु मीरबर आहिनि। 1 हिसो जेको ख़ुश्की आहे उन में बि असां पंहिंजे पाण खे तमामु मथां था सम्झूं। इन में साबित आहे त मलाह तमामु घणा आहिनि, हद खां बेहद घणा आहिनि। ऐं इंशाअल्लाह तव्हांखे जामशोर में असां 21 नंबर ते इहा एतिरो पंहिंजो पाण ॾेखारींदासीं त मलाह। कैमरा टीम सां गॾु आदम अली रिपोर्टर मेहरान टीवी सिकंदराबाद।